जी नाज़रीन, हिन वक़्तु असीं लाड़काणे जे म्यूनिसिपल स्टेडियम में मौजूद आहियूं ऐं तव्हां ॾिसो पिया हीअ जेका म्यूनिसिपल स्टेडियम आहे हिन वक़्तु शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे नाले सां मनसूब कई वई आहे। केतिरनि सालनि खां वठी हिन म्यूनिसिपल जो जेको कमु आहे उहो अनकम्प्लीट आहे ऐं अञा ताईं तव्हां ॾिसो पिया त हिन जी हालति तमामु घणी बुरी आहे, छाकाणि त लाड़काणे जे अंदरि हीउ तमामु वॾो ग्राउंड आहे स्टेडियम जो, जिते क्रिकेट मैचिस बि थियनि थियूं ऐं उनखां पोइ ॿियूं रांदियूं बि हिते थींदियूं आहिनि। पर हिन वक़्तु जेका हिन स्टेडियम जी सूरत हालत तव्हां ॾिसो पिया त मुकमिल तौर ते अनकम्प्लीट आहे ऐं हिन खे कंहिं बि तरह सां जेको आहे सो हितां जी इंतिज़ामिया या ख़ुदि सिंध हुकूमत या स्पोर्ट्स खातो जेको आहे सिंध जो उहो नज़रअंदाज़ पियो करे। अहम जेको एरिया बि आहे ऐं स्टेडियम आहे जंहिंखे जेको आहे सो नज़रअंदाज़ कयो वियो आहे। बुरो हाल आहे लाड़काणे जी म्यूनिसिपल स्टेडियम जो, जंहिंखे बहितर करण जी ज़रूरत आहे। इन हवाले सां इहो बि हितां जे शहरनि जो मुतालबो आहे त जेके बि इन करप्शन में मुलविस आहिनि म्यूनिसिपल स्टेडियम जे कमनि में, उन्हनि जे ख़िलाफ़ बि जेको आहे सो कार्रवाई कई वञे।